प्यारा ॿारो सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हां खे भली कार। असां साइंस जा 2 बाब पढ़ी चुका आहियूं। हाणे असां पढ़ंदासीं बाब टियों, जंहिंजो नालो आहे खाधो ऐं सिहत। खाधो असांजी सिहत जे लाइ तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे ऐं असांखे ज़िंदा रहण जे लाइ खुराक जी ज़रूरत हूंदी आहे, जंहिं मां असांखे तवानाई ऐं खाधे जा ॿिया जुज़ा मिलनि था। खाधे मां मिलंदड़ तवानाई असांजे ज़िंदा रहण लाइ तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे। मिसाल वठो असांजी दिलि जो। असांजी दिलि 24 कलाक धड़कंदी रहे थी, जंहिं जे धड़कण लाइ तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे ऐं इहा तवानाई असांखे खाधे मां मिले थी। इहा तवानाई असांखे मुख़्तलिफ़ खाधनि मां मिले थी। मिसाल मेवा, भाॼियूं, मुर्गी, गोश्त, मानी वग़ैरह। प्यारा ॿारो, यादि रखो त असां सिर्फ़ु हिकिड़े ई खाधे खाइण सां सिहतमंद नथा रही सघूं, छो त हिकिड़े खाधे में ग़िज़ाइयत जा सॼा अंसर मौजूदु नाहिनि हूंदा। अचो त हाणे खाधे जे ग्रुपनि जो तारुफ़ ऐं उन्हनि जा वसीला पढ़ूं था। खाधे जा मुख्य ग्रुप आहिनि लहमियात, निशास्तो, मैदनियात, विटामिन्स ऐं सणब। लहमियात खे अंग्रेज़ी में प्रोटीन्स चवंदा आहियूं, जंहिं जा वसीला आहिनि गोश्त, खीरु, बेज़ा ऐं दालियूं। निशास्ते खे अंग्रेज़ी में कार्बोहाइड्रेट्स चवंदा आहियूं, जंहिं जा वसीला आहिनि माखी, खंडु, कमंदो ऐं मिठा मेवा। सणब खे अंग्रेज़ी में लिपिड्स चवंदा आहियूं, जंहिं जा वसीला आहिनि मुख़्तलिफ़ तेल, मखणो ऐं सणबा मादा। विटामिन्स असांखे मुख़्तलिफ़ भाॼियुनि ऐं मेवनि मां मिलनि थियूं। मैदनियात, जंहिंखे असां अंग्रेज़ी में मिनरल्स चवंदा आहियूं, उहे असांखे मुख़्तलिफ़ मेवनि ऐं भाॼियुनि मां मिलनि था, ख़ासि करे गोश्त, अनाज ऐं सामुंडी खाधे मां। प्यारा ॿारो, अॼु असां खाधे जे ग्रुपनि ऐं उन्हनि जे वसीलनि जो तारुफ़ पढ़ियोसीं ऐं अॻिले क्लास में असां पढ़ंदासीं खाधे जी शयुनि जा मुख्य ग्रुप ऐं उन्हनि जूं ख़ासियतूं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।